चूहड़ जमाली लॻ लाॾियूं भरिसां मरहूम मोहम्मद मूसा ख़ान चांडो जे ईसाले सवाब लाइ मुफ़्त अखियुनि जी कैंप जो इफ़्तिताह सूबाई वज़ीर फिशरीज़ ऐं लाइव स्टॉक रईस मोहम्मद अली ख़ान मलकानी कयो। मुफ़्त अखियुनि जी कैंप जे इफ़्तिताही तक़रीब में इक़बाल मूसा ख़ान चांडियो, अकबर मूसा ख़ान चांडियो, अखियुनि जो माहिर डॉक्टर बल्लू सरदार, मलिक सुलेमान कीहर, ज़ुल्फ़कार चांडियो, अख्तर ख़ान चांडियो, मोहम्मद यूसुफ जमाली, मीर चांडियो, हाजी अब्दुल शकूर लोहार, अरसलान मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। आयल ख़ास महिमाननि खे इक़बाल मूसा ख़ान चांडियो सिंधी टोपी पाराए ऐं अजरकुनि जा तोहफ़ा ॾिना। अखियुनि जे माहिर डॉक्टर बुलो ॿुधायो त साल में 3 भेरा मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वेंदी आहे, जंहिं में मरीज़नि जो फिको ऑपरेशन ऐं दवाऊं चश्मा पिणु ॾिना वेंदा आहिनि। इंशाअल्लाह अॻिते हली इन अस्पताल खे रेग्युलर कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची